मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। सिंधु दरिया ते धाड़े कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जी ज़मीनुनि जी नीलामी, मेहर में वधंदड़ बदमनी, पाणी जी खोट, वाहन शाखनि जी खाटी न थियण, सरदारनि जी सरपरस्ती में धाड़ेल राॼ, जरगन वसीले औरतुनि जे क़त्लेआम ऐं ॿियनि बुनियादी मसइलनि ख़िलाफ़ अवामी तहरीक ताल के मेहर पारां एहतजाज रैली कढी नेशनल प्रेस क्लब मेहर अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शामिल कारकुननि हथनि में पंफलेट खणी ज़ोरदार नारेबाज़ी कंदा रहिया। उन मौक़े ते मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़ वकील नजीब महसर, वकील दाद मोहम्मद मक्सी, वकील ज़ुल्फ़कार चांडियो, वकील मंसूर चांडियो, शबीर खोसो, अली रज़ा ज़रदारी, ज़हीर नारेज ऐं ॿियनि चयो त सिंध जे माण्हुनि सां सरकार ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। सिंध जे माण्हुनि जे हक़नि ते धाड़ा हया पिया वञनि था। सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट जे नाले ते धारियनि हवाले कयूं वञनि थियूं। हुननि चयो त सिंधु दरिया मां कैनाल कढण जी साज़िश कई पई वञे, जॾहिं त हिकु तरफ़ ॿोॾि जो ख़तरो ॿुधायो पियो वञे त ॿिए तरफ़ माण्हुनि जे लाइ पीअण जो पाणी नथो ॾिनो वञे। पाणी न हुजण करे फसल नथो थिए सघे, चौपाल माल मरण लॻो आहे। हुननि चयो त किरोड़े रुपयनि जी बजट हूंदे बि वाहन ऐं शाखुनि जी खाटी नथी कराई वञे। रेवेन्यू खाते जा ऑफिसर करप्शन जी इंतिहा करे छॾी आहे। हुननि चयो त मेहर तालके में बदमनी वधी वई, शहरी वापारी, दुकानदार, शागिर्द गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। रोज़ चोरियूं फुरियूं धाड़ा लॻनि पिया। ॾोहारी सरियाम माण्हुनि खां फुरलुट करे आसानीअ सां फ़रार थी वञनि था, पर पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई बजाए ॾोहारियुनि जी साथारी बणियल आहे। हुननि चयो त एसएसपी दादू मेहर समेत दादू ज़िले में अमनो अमान क़ाइम कराइण में नाकाम वियो आहे। एसएसपी दादू जे हुकुम तहत थाणनि जा एसएचओज़ ॾोहारियुनि ख़िलाफ़ का कार्रवाई करण लाइ तयार न आहिनि। हुननि चयो त सिंध में धाड़ेलनि खे सरकारी सरदारनि जी सरपरस्ती हासिल आहे। क़बाइली सरदारनि जे जरगनि सबबि न्याणियुनि खे क़त्लेआम कयो वञे थो, जॾहिं त सरकार जी नाअहली सबबि सिंध जा माण्हू इंतिहाई परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त सिंधु मां निकिरंदड़ केनाल सिंध जी ज़मीनुनि जी नीलामी वारो कमु रोकियो वञे। मेहर तालके में अमन बहाल कराए, पाणी जी खोट ख़तमु करे, वाहन ऐं शाखुनि जी खाटी कराए, अवाम जा बुनियादी हक़ ॾेई बेचैनी दूर कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।